ओम साईं राम। गुल एकियो। सच्चा संत केर आहिनि ऐं देहदारी गुरु कॾहिं तो प्राप्त थिए। गुज़िरियल जन्मनि जे पुण्य कर्मनि जे उदय थियण ते ई संतनि जो दर्शन, कृपा ऐं संग प्राप्त थिए थो। इहो नेम सभिनी धर्मी ग्रंथनि में कथन कयल आहे। मिसाल तौरु हेमाडपंत केतिरा साल मुंबई बांद्रा में जज हो, जिते हिकु पीर मौलाना पिणु रहंदो हो, जंहिं वटि केतिरा हिंदू, पारसी ऐं ॿिया धर्मी ख़्यालनि जा माण्हू वेंदा हुआ। पीर मौलाना जे पुॼारियुनि जज हेमाडपंत खे पिणु केतिरा भेरा चयो त हली पीर साहिब जो दर्शन करियो, मगर किन सबबनि करे मुलाक़ात न करे सघियो। केतिरनि सालनि खां पोइ जॾहिं हेमाडपंत जा भाॻ खुलिया, तॾहिं शिरडी में अची पहुतो ऐं श्री साईं बाबा जे दरबार में पकी तरह शामिल थी वियो। यानी त संतनि, महात्माउनि, महापुरुषनि सां भेंट या गॾिजाणी जो मौक़ो कॾहिं बि मिलंदो, सो बि भाग्य में लिखियलु आहे। संतनि मार्फत ई दुनिया में धर्म सिख्या फैलाइण जो कमु जुगनि खां हलंदो पियो अचे। सभु संत अलॻि अलॻि नमूने में जुदा जुदा हंधनि ते प्रकट थी ईश्वर तरफ़ां मुक़ररु कयल उद्देश्य पूरो करे पोइ हलिया वेंदा आहिनि। सभई सर्वशक्तिवान प्रभु पारां रहबर या मोकिलियल संचालक आहिनि, जे हिक ई ईश्वर शक्तिअ जे लहर मां पैदा थियल रूप आहिनि। हिननि खे पंहिंजे कार्य करण जो पूरो ज्ञान अॻे ई हूंदो आहे ऐं ज़रूरत मूजिबि हिक ॿिए सां मेलाप करे ईश्वर तरफ़ां मथां रखियल कम जो पूराओ करे हलिया वेंदा आहिनि। श्री V.H. ठाकुर रेवेन्यू खाते में हिकु ऑफिसर हो। हिकु भेरे हू ज़मीन माप कंदड़नि जे टोलीअ सां कमु कंदे बेलगाम जे वेझो वडगांव ॻोठ में पहुतो ऐं उते हिकु कानाड़ी संत आपा जो दर्शन करे खेसि चरण वंदना कयईं। संत आपा पंहिंजनि भक्तनि खे वीचार सागर नाले धर्मी ग्रंथ जो भावार्थ सम्झाए रहियो हो। जॾहिं श्री ठाकुर मोकिलाइण लॻो, तॾहिं संत आपा चयसि त तव्हांखे हिन वीचार सागर ग्रंथ जो अभ्यास ज़रूरु करणु घुरिजे। ईअं करण सां तव्हां जूं सभु इच्छाऊं पूरियूं थींदियूं। पर जॾहिं तूं उत्तर तरफ़ गश्त ते वेंदे, तॾहिं तुंहिंजी हिकु महापुरुष सां भेंट थींदी, जो तोखे ईश्वर मार्ग ॾेखारे तुंहिंजे हृदय खे शांति ऐं सुख जो दान ॾींदो। श्री ठाकुर जी जॾहिं बदिली जिनर में थी, जिते हिन खे नायघाट पार करे वञिणो पवंदो हो। इहो घाट तमामु ऊनो हो ऐं पार करणु ॾाढो कठिन हो। इन करे मींहं ते सवार थी घाट पार करिणो पवंदो हो, जो पिणु हिन खे ॾुखियो मालूम ते थियो। इन खां पोइ हिन जी बदिली वरी कल्याण में वॾे उहिदे ते कई वई, जिते हिन जी नाना साहिब चांदोरकर सां वाक़फ़ियत थी। नाना साहिब खेसि साईं बाबा जे बारे में ख़बरचार ॾिनी त हिन में साईं बाबा जे दर्शन करण लाइ उकेर पैदा थी। ॿिए ॾींहुं नाना साहिब शिरडी वञी रहियो हो ऐं ठाकुर साहिब खे पिणु हलण लाइ चयईं, लेकिन ठाकुर साहिब खे थाणे शहर जे दीवानी कोर्ट में हिकु मुक़दमे जे लाॻापे में ज़रूरु हाज़िर रहणो हो, तंहिं करे शिरडी कोन वियो। थाणे में पहुचण बैदि मुक़दमो ॿिए तारीख़ ते मुहिमल कयो वियो, जंहिं करे ठाकुर साहिब पछतायो त शिरडी में वञा हा त बहितर थिए हा। पर जॾहिं शिरडी आयो त ख़बर मिलियसि त नाना साहिब कल्ह हलियो वियो आहे। उते किन ॿियनि मित्रनि सां गॾिजी साईं बाबा जे दर्शन लाइ आयो। संदन चरण कमल ते मथो रखण बैदि संदसि मन में अहिड़ी ख़ुशी पैदा थी जो संदसि रोम खड़ा थी बीठा ऐं संदसि अखियुनि मां आंसू वहण लॻा। अंतर्यामी बाबा जन यकदमि चयसि त हिन रस्ते ते हलणु अहिड़ो सवलो न आहे जहिड़ो तोखे कानाणी संत अपा ॿुधायो आहे, या जहिड़ो मींहं ते सवार थी नायघाट पार करण जहिड़ो सवलो न आहे। आध्यात्मिक रस्ते ते हलण लाइ तोखे सख़्तु परिश्रम ऐं महिनत करणी पवंदी, छो त हीउ रस्तो अहिड़ो ॾुखियो आहे जहिड़ो तलवार जे धार ते हलणु या मखण जी शीख पचाइणु।
साईं बाबा जी ॻाल्हि ॿुधी ठाकुर साहिबु संदन चरणनि ते किरी पियो ऐं चवणु लॻो त कृपा करे मूं अनाथ खे पंहिंजनि चरणनि में निवास बख़्शियो। बाबा जिन वर्णायो त जेको संत आपा चयो हो उन मूजिबि तोखे अभ्यास करणु ऐं अमल करणु घुरिजे। व्यर्थ सुस्ती विहण मां कुझु कीन वरंदो। जेकी पढ़ी थो हुन मूजिबि हलणु तमामु ज़रूरी आहे। बिना गुरू कृपा जे धर्मी ग्रंथ पढ़णु या आत्म अनुभूति करणु बेकार ऐं असंभव आहे। श्री ठाकुर खे पूरो ज्ञान शिरडी में प्राप्त थियो। वेद पाठी पाटनकर ऐं लॾ जा 9 गोला। पुणे जो रहवासी अनंतराव पाटनकर बाबा जी सारा ॿुधी बाबा जे दर्शन करण लाइ आयो। दर्शन कंदे संदसि नेण ठरी पिया ऐं दिलि बहार थी पियसि। बाबा जा चरण छुई यथा योग भेट रखी हथ ॿधी चयईं त मूं वेदनि, वेदांतनि, उपनिषदनि ऐं प्राणनि जो काफ़ी अभ्यास कयो आहे, पर मुंहिंजे मन खे शांती प्राप्त कान थी थिए। मन जी शांती मिलण खां सवाइ सभु अजायो आहे। मां हींअर सम्झां थो त पढ़ियलनि खां अणपढ़ियल भक्त बहितर आहे। मूं ॿुधो आहे तव्हीं सिर्फ़ु हिकु कृपा जे नज़र सां ऐं पंहिंजी अजीब लीला सां ॿियनि खे निहाल कंदा रहिया आहियो। इन करे मूं दास खे पिणु महिर जी नज़र सां नवाज़ियो। बाबा जिन जवाब में फरमायो त हिकु भेरे हिकु सौदागर हिते आयो ऐं हिन जे साम्हूं हिकु घोड़ी लॾ लाथी। सौदागर हिकदमि पंहिंजे धोतीअ जो हिकु पलो पट ते विछाए लथल लॾ मां 9 गोला ठाहे उन ते रखिया त संदसि चित खे शांती अची वई। मथियों पुणे जो पाटनकर बाबा जिन जी आखाणी जो मतिलबु सम्झी कीन सघियो ऐं श्री दादा केलकर खे चयईं त बाबा जिन जे वचननि जो पूरो मतिलबु सम्झायो। हिन चयुसि मूं पिणु उन कथा जो पूरो मतिलबु त कीन सम्झो आहे, पर मां सम्झां थो त घोड़ी आहे ईश्वर कृपा ऐं 9 गोला आहिनि नवेदा भक्ति जा 9 तरीक़ा। पहिरियों श्रवणम, ॿियों कीर्तनम, टियों नाम सिमरणम, चौथों पाद सेवनम, पंजों अर्चना करणु, छहों वंदना करणु, सतों दास सिमरणम, अठों सिख्या पालन ऐं 9 आत्मनिवेदन। 9 प्रकारनि मां जेको प्रेमी हिकु तरीक़ो पूरी तरह ऐं सचाई सां अमल में आणींदो त भॻवानु मथियुसि प्रसन्न थी खेसि दर्शन ॾींदो। सिर्फ़ु जप तप जी साधनाउनि करणु या सिर्फ़ु वेदनि वग़ैरह जो पाठ करण सां मन हमेशह ख़ुशि ऐं ठोठ रहंदो। वेद ज्ञानी या ब्रह्म ज्ञानी में जे भक्ति भाव नाहे त भॻवान जी प्रसन्नता जो लाइक़ु कीन थींदो। पूर्ण भक्ति करण वारनि खे ई प्रभु जो दर्शन थी सघंदो आहे। जीअं सौदागर चाह मां यकदमि धोती विछाए लॾ जा 9 गोला ठाहे रखायां, तीअं तूं पिणु पूर्ण श्रद्धा विश्वास सां भक्ति करे सची परमात्मा जी खोज जो अभ्यास कंदो रहंदे त तोखे मानस शांती ऐं दिलि जी दृढ़ता ते ॿई प्राप्त थींदियूं। ॿिए ॾींहुं जॾहिं मथियो पाटनकर दर्शन करणु आयो त बाबा जिन पुछियुसि त तो लॾ जा 9 गोला कठा कया या न। हिन जवाबु ॾिनो अव्हांजे कृपा बिना उन्हनि 9 गोलनि खे कठो करणु संभव नाहे। बाबा जिन यकदमि संदसि मथे ते हथु रखी चयो त फ़िक्रु न कर, तोखे सुख ऐं शांती ॿई प्राप्त थींदा। इहा आशीर्वाद जा लफ़्ज़ ॿुधी पाटनकर जे अंदर में ख़ुशीअ जी लहर छाइंजी वई। पंढरपुर जे वकील खे इशारे में उपदेश। पंढरपुर जो हिकु वकील शिरडी में आयो ऐं दक्षिणा अॻियां धारे बाबा खे प्रणाम करे वार्तालाप ॿुधणु लॻो। बाबा जिन हिन निहारे चयो त माण्हू केॾा न धूर्त आहिनि जो चरणनि ते मथो टेके दक्षिणा भेट करे बि अंदर में पुठियां गारियूं ॾियनि था। कहिड़ी न अजब जी ॻाल्हि आहे। ॿियनि सत्संगियुनि त मतिलबु कीन सम्झो, पर आयल वकील खे उहे अखर अंदर में खिखे विया, पर दिलि खे दॿाए वेठो रहियो। जॾहिं वार्तालाप ॿुधी महिमान सराय में मोटियो तॾहिं काका साहिब दीक्षित खे चयईं त बाबा जिन अॼु जेको चयो सो बिल्कुलु सच आहे। उहो इशारो मूं ॾांहुं ई हो। हक़ीक़त हीअ आहे त जॾहिं श्री लूकर सब जज पंहिंजी तंदुरुस्ती सुधारण लाइ
पंढरपुर में हवा बदिलाइण आयो तॾहिं बार रूम में वकीलनि जे कमरे में इन बारे में चर्चा चालू थी त दवा वग़ैरह करण बिना सिर्फ़ु साईं बाबा जे शरण पकड़ण सां बीमारी मां छुटकारो पाइणु मुमकिन आहे छा? श्री नुलकर जहिड़े पढ़ियल शख़्स लाइ इहो तरीक़ो अख़्तियार करणु ठीकु आहे छा? असां वकीलनि गॾिजी नुलकर जज ऐं साईं बाबा ते संदसि परपुट खूब ठठोली कई, जंहिंमें मूं बि चङो भाॻु वरितो। अॼु साईं बाबा उन ई ॻाल्हि खे दोहिराए मुंहिंजो दोष मूंखे यादि ॾियारियो आहे। मां अॼु सम्झां थो त बाबा जन जो इशारो करे मूं ते वॾो उपकार कयो आहे ऐं सिख्या ॾिनी आहे त मूंखे कंहिंजी बि निंदा करणु या ॿियनि जे कमनि में विघन विझणु न खपे। शिरडी पंढरपुर खां 300 मील परे आहे, पर अंतर्यामी बाबा जन खे पतो पइजी वियो त बार रूम में छा वयो वापरियो। शुद्ध आत्मा वारनि शुद्ध पुरुषनि खे इहा ॻाल्हि का वॾी न आहे, जंहिंखे पंहिंजे आसन या झोपड़े में वेठे संसार जो सारो हाल मालूम थी सघे थो। मथे वकील जी कथा असां लाइ सुखदायक सबक़ु आहे त विद्या जे घमंड में भरिजी कंहिं बि सतपुरुष ते ठठोली करणु न जुगाए। निंदा मां नुक़सानु बसि पेश निंदा कंदड़ खे आहे। ओम साईं राम। गुल 21 पूरो थियो।